परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी DGISI सां गॾु हिक ॾींहं जे दौरे ते अफ़गानिस्तान पहुतल। वक्ती वज़ीर आज़म मुल्ला हसन आखूंद, नाइब वज़ीर आज़म, परदेही वज़ीर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं, गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। सुप्रीम कोर्ट आमदनीअ खां वधीक असासन केस में 2 सालनि खां नेब जी हिरासत में रहंदड़ पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। संदसि नालो ECL में बरक़रार रहंदो। अदालत पारां खुर्शीद शाह खे 1 करोड़ रुपयनि जा ज़मानती मचल्का जमा कराइण जी हिदायत। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो, ज़रदारी मुखालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़, सलीम मांडवेवाला, कमर ज़मा कायरा ऐं ॿियनि खुर्शीद शाह जी ज़मानत ते हक़ ऐं सच जी फतिहा करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त हुकूमत नेब सां गॾिजी खुर्शीद शाह खे 2 सालनि ताईं सियासी इंतकाम जो निशानो बणायो। PP अॻवान खुर्शीद शाह जी नेब केस में ज़मानत मंज़ूर थियण ते जियालनि जी फायरिंग। पनवाकिल जे ॻोठ फैज़ मोहम्मद जतोईअ में सरकारी मुलाज़िमनि जे हवाई फायरिंग सबबि इलाइक़े में 10 काव पखिड़िजी वियो। डॉलर जी भेट में रुपए जी क़दर में घटिताई, गवर्नर स्टेट बैंक जो अजीब मंतक़। मैनचेस्टर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गवर्नर स्टेट बैंक रज़ा बाकर चयो त डॉलर जी भेट में रुपए जो क़दुरु घटिजण सां ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे फ़ाइदो थियो आहे, उन ते केरु बि नथो ॻाल्हाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां लेफ्टिनेंट जनरल नदीम अजम जी मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। नए DGISI जो नोटिफिकेशन जल्द जारी थींदो। मोरो में वाइन शॉप शराब जो गतो खुलण समेत शहर में हलंदड़ मुख़्तलिफ़ समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम पारां ज़िले मुशर्रफ फिरोज़ जे अमीर मौलाना अब्दुल रहमान डंगराज जी अॻवानीअ में हिकु वॾे एहतिजाजी रैली मोरो टूल प्लाज़ा खां शुरू थी, जेका मोरो बाईपास खां थींदी मोरो प्रेस क्लब पहुती, जिते मुख़्तलिफ़ सियासी जमायत जे अॻवाननि जमियत उलमा इस्लामी ज़िले अमीर अब्दुल रहमान डंगराज, अवामी तहरीक अॻवान फरीद कलोड़, शहरी अमन कमेटी अॻवान खादिम हुसैन खोसो, मोहम्मद इब्राहिम कोराई, अब्दुल रशीद बिरोही, बरकत चन्ना, मोहम्मद हनीफ़ जस्कम अॻवान, आबिद अबड़ो, अब्दुल मालिक अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहर में सरेआम समाजी बुराइयूं हली रहियूं आहिनि, जिन खे इंतिज़ामिया जी पुठ भराई आहे। व्याज जे सबबि माण्हू पंहिंजूं नियाणियूं विकिरो करे रहिया आहिनि। असांजे नौजवान नस्ल खे शराब जा गता खोले खेनि सुठो इंसान बणजण बदिरां मवाली पैदा कयो पियो वञे, जंहिंसां केतिरियूं बुराइयूं जनम वठी रहियूं आहिनि। हुकुमरान नथा चाहिनि त हीउ मुआसिरो सुधरे, हू असांजे बचनि खे ज़हर पीआरे रहिया आहिनि। इंतिज़ामिया उन्हनि सां मिलियल आहे जेके रिश्वत एवज़ हर घिटीअ में बुराईअ जा अॾा वॾे क़ाइमु कया विया आहिनि। हुननि चिता ॾिनो त 1 हफ़्ते अंदरि शराब जा अॾा बंदि न थिया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मोरो प्यार जो करणो कंदड़ जोड़े खे कारे इल्ज़ाम में मारण जी कोशिश, जोड़े पारां तहफ़्फ़ुज़ लाइ एहतिजाज। मोरो में एहतिजाज कंदे गनवा जरवार पंहिंजे मुड़ुस अली खान खोसो सां मीडिया अॻियां दाईंदे चयो त मूं 2 महीना पहिरियां नवाज़ जतोईअ जे रहवासी अली खान वलद हाजी खान खोसो सां 3 कपिड़नि में निकिरी कोरट सगोरीअ में पसंदि जो करणो कयो हुयो। आउं पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, मगर मुंहिंजे घर खेत तबाह करण लाइ मुंहिंजे पीउ खे भड़कायो पियो वञे ऐं बिरादरीअ जा कुझु चङा रियाज़ जरवार, इरशाद जरवार, गुलाम कादर जरवार ऐं ॿिया मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे कारे इल्ज़ाम में मारणु चाहिनि था, जिन पारां मुंहिंजे सोहरे ॾेरनि ऐं मुड़ुस मथां केतिरा ई कूड़ा केस पिणु दाख़िल कराया आहिनि ऐं हिन मुसलसल असांखे खून करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। जंहिंते हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट IG सिंध IG शहीद बेनज़ीराबाद SSP मुशर्रफ फिरोज़ खां अपील कई आहे त असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। रबियल अवल जे महीने जे हवाले सां मोरो भरिसां मरहूम फ़क़ीर मोहम्मद अयूब बिहान हाउस मनाहई लॻ हिकु अज़ीम शान रूहानी महफ़िल सजाई वई, जंहिंमें हर मकतब ऐं फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि आयल मुख़्तलिफ़ नातक़ाननि ऐं ख़तबनि ख़िताब कया। महबूब नबीअ जी आमद जी साराह कई। ख़ुसूसी ख़िताब दुआ दरगाह मशहूरी शरीफ़ जे साईं मुनीर अहमद मशहूरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जे बारे में बयान ॿुधायो। बाद में दुआ घुरी वई।
डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पहवर चयो आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे नौजवाननि खे रोज़गार जी फराही में असां गॾु मक़ामी सनत खे हथी वठाइण लाइ सिंध स्मॉल इंडस्ट्रियल ज़ोन खे ॿीहर फ़ाल बणाइण लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु दरबार हाल में सिंध स्मॉल इंडस्ट्रियल ज़ोन ऐं साइट जी बहालीअ जे सिलसिले में थियल इजलास जी सदारत कंदे कयो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर वधीक चयो त इंडस्ट्रियल ज़ोन जे बहालीअ में रुकावट बणियल मसइलनि जी निशानदाही कई वञे त जीअं उन्हनि मसइलनि खे हल करे इंडस्ट्रियल ज़ोन खे जल्द फ़ाल बणाए सघिजे। हुन वधीक चयो त समूरा स्टेक होल्डर इंडस्ट्रियल ज़ोन जो दौरो करे रिपोर्ट पेश कनि। हुन वधीक चयो त इंडस्ट्रियल ज़ोन जे थियण सां हितां जे रहवासियुनि लाइ रोज़गार जा ज़रिया पैदा थींदा ऐं शहर तरक़ी कंदो।